पुत्र पढ़ाईंदम न्याणियों पढ़ाईंदम मांखे अतुर जी ताकत काने का गरीब यो तव्हांजो पघर मुबारक ये चमचीअ सां खड़े शीशीअ में पई वेठे हे पुटनि खे ॾाजे में ॾींदसि न्याणियुनि खे ॾाजे में ॾींदसि दुनिया जा अतुर घटि आहिनि तो मोहम्मद मुस्तफा जो पघर मुबारक अञा मथे मेरी शीशे में रखे अल्लाह वारे लिखियो त माईअ जेको शीशीअ में पधर मुबारक मेड़े रखियो उहो माईअ जे 7 पीढ़ियुनि ताईं हुजूर जे पघर मुबारक जी खुशबू आनंद इहो असांजो नबी तूं काथे आहीं जे परावन खे पंहिंजो कयो उहा अम्मा हलीमा जी न्याणी शैमा नालो अथसि जॾहिं क़ैद थी वई आहे कंदे मारे साहबनि चयो अॻिते हल क़ैद थी वई आहे एतिरो न ॻाल्हाए साहबनि खे चई हटो परे मूंखे नथा सुञाणो केरु आहियां के मां रसूलुल्लाह जी भेण ग़लति थी ॻाल्हाए मुस्तफा जी भेण हुई कान के नथा सम्झो अम्मा हलीमा जी न्याणी जंहिंजो खीर हुजूर पीतो आहे मां बि उन्हीअ जो पीतो नबी नंढड़ो हो मां जखनी हुजूर खे घुमाईंदी हुअमि वञी न्यापो जो हुजूर खे जेको उहो फ़ैसिलो करे मूंखे क़बूल नबी साईं खे ॿुधायूं हीअ न्याणी आहे जे हा उन्हें छा नालो अथसि शैमा जल्दी उठी पिया हेॾे तक मारे वे दुआ घुरदुम मजूरी दुआ में मिलंदई तो न उठे जल्द खत्म कदम इंशाअल्लाह ताला तव्हांजा आयो आहे सुबुह खां वठी क़ुरान में ॿुधो थी मजूरी हिन दुआ में मिली वेंदई झोला रब भले अल्लाह नबी साईं खे ॿुधायूं शैमा नालो तक उथी पिया तकड़ा आया चादर मुबारक किरी पई आहे साहबनि खे चई जल्दी कयो देर न कयो इनखे आज़ाद कयो या जंहिंजे लाइ सिफारिश करे उनखे बि आज़ाद कयो छो त इन घर जा मां मोहम्मद थोरा ई नथो लाहे सघां अम्मा हलीमा खीर पीआरियो आहे त बि हुजूर एॾी इज़त था कनि तूं सकी माउ खे ढकाणे सके पीउ खे ढकाणे कि न अञा किनो थी ले अबे अम्मा खे राज़ी कयो ॼणो रब रसूल सॼी दुनिया है मौलवी असां हिकु जेके वाइदो करे सभु दुआऊं घुरनि उनजी हिकु तरफ़ तुंहिंजे लाइ तुंहिंजे अबे अम्मा जी दुआ अञा मथे सुभाणे अल्लाह चओ जिन खां मरी वियो आहे पीउ उन्हनि खां पुछ जिन खे अबे जो प्यार थो यादि अचे तूं काथे शरई हुकुम आहे यतीम जे मुंहं ते बच्चे सां प्यार न कजांइ मथां हुनखे अबो न यादि अची वञे शरई हुकुम आहे बच्चे पंहिंजे खे ख़र्ची यतीम जे मुंहं ते न ॾिजांइ मता हुनखे अबो न यादि अचे त मुंहिंजो अबो हुजे हा त जेकर मांखे बि ॾे हा उन्हीअ खे बि जे ख़िदमत यतीम जी कई त ख़ुदा तोखे उतम ॾींदो ॾाढो तुंहिंजो गुमान ॾाढो चओ सुभान अल्लाह ओड़ा पीउ जन जा विया अल्लाह अॼु दुआ जा दर बंदि थी विया अबो वियो अम्मा वई दर बंदि थी विया हेॾे तक मारे पर जन अबे अम्मा मों दुआयूं कमायूं अबे अम्मा की खिदमत कई कि उहे कमाए विया हा नबी फरमायो जे अबे अम्मा की ज़ियारत कई उहा ज़ियारत भी रब इबादत में लिखाई थो हा तू काथे तॾहिं त क़ुरान में चई वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना सुभान अल्लाह चौड़ा जा अबो वञे थो अम्मा वञे थी हुजे जाते अबो आराम कंदो हो अम्मा उन जगह ते नज़र थी अचे अखियुनि मां पाणी थो वही वञे त बाबो हिते वेठो हूंदो मुंहिंजे लाइ दुआयूं कंदो अॼु दुआयूं केरु करे अल्लाह अम्मा वई अम्मा दुआयूं कंदी अल्लाह हुकुम इबादत मुंहिंजी कयो ख़िदमत पंहिंजे अबे अम्मा जी सब चओ सुभान अल्लाह हुजूर तकड़ा आया इनके आजाद करे छॾियो इहो नबी चओ असांखे मिलियो आहे जे परावन खे चओ पंहिंजो बनायो आहे
असां के हरीस नबी मिलियो अल्लाह करे निंद में नबी जो दीदार चवनी आखिरी वाक्यो ॿुधाए हेरे तक मारे हिकिड़ो सहाबिया बाबा घर सहाबिया हिकिड़ी औरत जंहिंजो मुर्स लड़ाई में अबो बीमार था अबो बीमार थी जै मां मुर्स जे इजाजत को सवाल नहीं दस वरी ना पोयो अबो मौत के करीब थी जै मुर्स जे इजाजत को सवाल नहीं दस वरी ना पोयो अबो मरी वई जवाब में चई त मुर्स जे इजाजत को सवाल मां नहीं दस शरीयत जो मालिक मोहम्मद मुस्तफा हुजूर जो ज़मानो जो ज़मानो वो मालिक मोकल दे त अचा न त नहीं हुजूर के बुधायूं इन घर में न्याणी आ अबो मरी थस मुर्स लड़ाई में थस अबे दे भी नथी अचे हुजूर हकीम आ सदको वञास नाले छा कयूं तकलिया मारे चयूं इजाजत मां भी न थोड़ी सका हां ही क्यों इन जे अब्बे जे जनाजे जी घट न्याणी जे दर जे अंदरों टपरायो या पंहिंजो आखिरी दीदार बाबे जो करे सुभान अल्लाह त चओ खट खजी आई ये कफन खोले करे मुंह मथे करे थी के ओ आसमान वाला खुदा ओ अर्श वाला खुदा ओ जहान जा पालनहार अल्लाह मां पंहिंजे मुर्स जी लज रखी कमाए अल्लाह मुझे अब्बे जी लज तू रख जाए अल्लाह मुझे अब्बे के जन्नत दी जा न्याणी दर्द मौदा कई न्याणी जी दुआ मथे वई दुआ कबूल थी वई हुजूर जिब्रील आयो कि अल्लाह जा रसूल न्याणी जी दुआ रब कबूल कई हुन जे अब्बे के जन्नत मिली ये थी न्याणी देखिए आयत हम पढ़ी उनकी माना क्या मोहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह ते जोड़ा गया जो मोहम्मद अल्लाह जो रसूल चाहे काफर प्या चवन रसूल करे न मनींदा सही जे तो जो रब ताकत वारो ओ असा ते अजाब करे न मनींदा से हुजूर के और बहिया दा चवन के गणती न कर मां जो आया ओ पैगंबर एदी चैलेंज कंदा कदो को खत्म क्यान हा पर तोडे जो निहारिया तो कावड़ के बजा मागे रहम थो जीवन जे शहर में तू मोहम्मद रहे अजाब मां किया आयत कुरान की नाज़िल कई जिब्रील खणी वन मुझे मोहम्मद कहते तो मुझे नबी की मुंह जल लगे पढ़ा कुरान मा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम सुभान अल्लाह तकर अल्लाह का देखा जल्दी तो दुआ करो मोहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीन मा हुवा मुराद अबू बकर सिद्दीक हिजरत में गड गार में गड मजार में गड दादे तो चो सुभान अल्लाह तो चो सिद्दीक को जाना जिनके कपड़न जा दुकान हा बड़ो व्यापारी हो वो सब कुछ दीन तो लुटाए मिस्कीन थी हो बुत रखे चई मरी वञाए नवन कपड़न जो कफन मांगे न ढकाया जाए मांगे पुराना कपड़ा ढकाया जाए बाबा हेडे तो मिल्कियत जो मालिक के पुत्र मरी वल के केरी खबर त नवा कपड़ा या पुराना मुंजा नवा कपड़ा के गरीब के ढकाया जाए मन गरीब के ढकाने जे करे वधीक को वगो मांगे रब जन्नत में नसीब करे यो जी सिद्दीक सब जो सुभान अल्लाह या कादे कई थी बुंदी ये दे भैया केड़ी भाई बुंदी दादा जो सुभान अल्लाह अल्लाह गाली साहब भी मौली साहब चुप कयो वेठो या बुंदी ई भैया अल्लाह
शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, नारे तकबीर। नातियों भी भलियों कंदो और आलिम भी थे तो साईं जन जा उस्तादन अल्लाह कंदो को दी थीलो हिन जी भी गिरफ्तार थी। आमीन जाओ। अम्मा शादी के अल्लाह जा रसूल हे आसमान भरियो पियो। ओ बा चाचा साईं 5 मिनट में चढ़ा 5 अलथिया इते मान जरे सके अदा चो सुभान अल्लाह। हेरे करने वाले हाँ दादा चो सुभान अल्लाह मारे कंडे। अम्मा आशा चो आसमान सितारन सां भरियो पियो आहे। एतिरियूं कयूं नेकियूं हूंदियूं जई हे नेकियूं उमर फारूक जूं। अशिद्दाउ अलल कुफ़ार ये नेकियूं उमर फारूक जूं। जे पोइ मुंहिंजो बाबो कुराड़ो काॾे वञे सिद्दीक़ नबी छा था चवनि सिद्दीक़ा उमर जे उमर जूं निमाज़ां रोज़ा हज ज़कातूं ख़ैर ख़ैरातूं अदालतूं हिक तरफ़ तुंहिंजे बाबे जे अबू बकर सिद्दीक़ जे कार वारी घड़ीअ जो मान अञा मथे। हिकिड़े ॾींहुं अबू बकर सिद्दीक़ खे हज़रत उमर पियो चए उमिर जूं इबादतां ॼाण इहे गार वारियूं घड़ियूं बाक़ी छा चई जे अदा उमर इहो मथों फ़ैसिलो आहे जे दुनिया व माफ़िया मिले त बि हिकिड़ो मिंट गार वारी घड़ीअ जो न ॼाए। अन्नज़ुर इला वजह रसूलिल्लाह। मां सिद्दीक़ जी दिलि चवंदी आहे त तव्हांजो चेहरो हुजे अखियूं मुंहिंजूं हुजनि जो तव्हांजो दीदार कंदो। अशिद्दाउ अलल कुफ़ार मां मुराद हज़रत उमर ख़त लिखे दरिया वही मदीने जी ज़मीन लुॾे थी थका लथ कराई ख़बरदार तोखे लुॾण जो हक़ ई कोन्हे। जे मां इंसाफ़ न कयो आहे इंसाफ़ कयो आहे त तोखे लुॾण जो हक़ ई कोन्हे। लथ जेका लॻी सा लॻी वरी मदीने में ज़लज़लो। हज़रत उमर जो सीह झंगल जा सीह पारो पिया ॼनि छो हज़रत उमर रब जो भरियो हो त हर शइ चयो पई वञे। अॻिते रहमा बैनहुम इहो हज़रत उस्मान जंहिंखे ज़िन्नूरैन जो लक़ब मिलियो। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। जंहिं बीरे रोमा वारी खुई ख़रीद कई आहे यहूदनि खां इहो हज़रत उस्मान। अल्लाह जंहिंखे शहादत बि क़ुरान पढ़ंदे फसयकफीकहुमुल्लाह व हुवस-समीउल अलीम। असांजी पुराणी ॼणा जीअं पिछाड़ी खे तपजी वेंदी सुभान अल्लाह जो राजा तीअं मज़ो क़ुरान में। अल्लाह क़ुरान पढ़ंदे शहीद थियो आहे। अॻिते दराहुम रुकअन सुजदा अली असांजो इमाम भंग पी जर्स पी अलीअ जो नालो वरतो आहे। इहा ज़बान धो धो मुश्तंबर सां धो पोइ नालो वठ। मुंहिंजो नबी थो फरमाए अलीअ जे चेहरे ते विहारण बि इबादत। अली असांजो इमाम आहे असां अली साईं जा नौकर। हा अरे क़ुरान हथनि में आहे जंहिंजो जनाज़ो थो निकिरे थी मस्जिद मस्जिद हाणे जी अली साईं खे इमाम हसन हुसैन खे रब दुनिया में मोटाए मकान ॾे वेंदा कि न मस्जिद ॾे ॾाढा ॻाल्हि मर्सिया पढ़ंदा कि न क़ुरान क़ुरान। हज़रत हसन जो चए सियारे जी रात आहे अधो हुसैन निंड पियो आहे मां मथो वेठो मां हीअं जो त कयां अधे जा निंड में चप मुबारक जुड़न पिया हीअं कन जो ॾिनमि त अधो निंड में बि क़ुरान जे सूरत यासीन जी तिलावत। इमाम वटि हुयो ई क़ुरान तूं काथे आहीं। हिकिड़े पासे ॾऊं सोनो अली मुस्तफा जो सौट आहे ॿिए पासे ॾऊं नबी साईं जो न्याणो आहे टे पासे ॾऊं हसनैन जो
बाबो चौथे पासे नो अम्मा जन्नत खातून जो हो पंजे पासे नो सखावत एडी कई जंहिंजी नेकी कुरान में कुछ दमला भाई अली के नथा मन भला असा जो अली पी मारियो आशा असा अली जा नौकर कंडे मथे ते कुरान अली साईं वारो सजो सामान असा वटा उन वट दाढ़ी असा वट दाढ़ी उन वट पटको असा वट पटको उन वट नमाज असा वट नमाज उन वट जिक्र असा वट जिक्र उन वट शुक्र असा वट शुक्र उन वट सब्र असा वट सब्र नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान अलीउल मुर्तजा नारे तकबीर वयुतिमून तामा यो दे सुनो अली अरे अली के शान में रब कुरान की आयत नाज़िल कया जहान रही पेंदो सुने अली की नेकी न वयुतिमून ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा कुरान कन्या देवा अन्या न मने क्यों पंजे किस्मत के असा जा क्यों सत्ते पासे नो अली से हथन ते खैबर जो किलो फतर हुआ अठे पासे नो असदुल्लाह जो लक़ब मिलो तो नाए पासे नो हिजरत वारी रात मोहम्मद मुस्तफा सोने अली के बिस्तरे जो वारस बनायो सजन सुमारबान के दुश्मन भाई गलायो काडे आओ सजन सोने अली के चयो ए अमानत थी मन जो नीनु बाद में किया मां मोहम्मद हलाए तो हुजूर सिद्धो सिद्दीक के दर ते आया दरवाजो खड़कायो तेरे सदसा अबू बकर जी ओढ़ा जागे तो जैसे निंड कीअं कया अगे तहां कयो नको छडणो पेंदो उनी डी खो वठी अखिन ते निंड करणो हराम करे छडियम जागा पियो बता हुजूर दर ते अचे मां अबू बकर निंड में हो गयो अल्लाह सोने अली बिस्तरे ते सिद्दीक हुसैन मारे तक जाए अली सोने के कयो तोखे निंड आई अबू बकर सिद्दीक गार में जागे पियो अरे लगा बुझाई बा बड़ो नुक्तो थी कंडी जाए चई सोने अली चयो एक त बिस्तरो रहमतुल्लाह अलमीन जो अली निंड किए न करे एक वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह कर दुआ वो नबी जेको जहान अल्लाह रहमत बन गया आयो ओ मां अली निंड किए न कया एक बियो हुजूर की चादर मुबारक साए रंग जी वेड़ियों पियो ई पियो समझा जन मां खुदा के रहमत में वेड़ियो वो माली के निंड किए न के हुजूर के चादर जो बयान कुरान में या अय्युहल मुज़्ज़म्मिल कुमिल लैल वरब या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर वरब्बक फकब्बिर वसियाबक वतही कंबल जो भी बयान चादर जो भी बयान हिन्नम के वो मां अली निंड किए न कया और क्यों तड़ी मां निंड गई जो मामूली अमानत हूं तड़ी मां के निंड रही अबू बकर सिद्दीक निंड किए करे कंडे मारे अरबी मोहम्मद अल्लाह की अमानत ही सिद्दीक निंड किए करे अल्लाह अल्लाह जी अजो हिता जो थी जन्नत में भी ई गल बजा आमीन जो कारी साहब जन भी आया अंदर ठारे सुभान अल्लाह जो नाए पासे दऊं वो सोनो वाली जंहिंजे नबी चयो हे अमानत दिनू पोई जाए साईं मुहाजिर के अंसार जो भाव कई अंसार के मुहाजिर जो माली काॾे वञा नबी फरमाया वाली हे
सब जाए अली अली ये मुहाजिर अंसार जो भावा अंसार मुहाजिर जो भावा तो दुनिया आखिरत में अली तुमा मोहम्मद जो भाव सुभान अल्लाह तराहुम रुकअन सुज्जदा सुभान अल्लाह सुभान करे अजो ठक्कर आए अल्लाह दिसण वारा ये मुझे अली के दिसणो थी तो के सजदे में नजर ईंदो एक कुरान मुझे अगे रखियो अली कहियो दो सजदो करे नथो गालाए नथी जा कहियो आंगुर मथे कर रब जो ऐं तू गैरन या सजदा करे वो आशिक अली जो थी अली तो के पंहिंजो ही न कंदो अली जे भाकुर में उहे हूंदा जेके सजदो रब असा नबी कहियो सजदो करे हुजूर को मथे मखलूक में को आए नबी कहियो सजदो क्यों उसजुदू लिल्लाहि वहद मां मोहम्मद अकेले साईं जो सजदो कंदो आया हेडो कुरान थो चए तराहुम रुकअन सुज्जदा हेडा लाउड दी बजे रात जो यार जे निंड में मानू न उठी त पोइ हिन में कमाल ही ना एडो मज़ो कुरान में वणदो ही कुरान मोमिन के आ अन्या त साईं आयो कारी साहब असां तो को विसरी वेंदासे मिठियूं लोलियूं ईंदो अल्लाह ई नज़र ईंदो ॼण कुरान हाणे थो इन कुरान वारनि जे मां त चवंदो आहियां ज़बान ते चुमियूं ॾींदियूं जेके मिठो कुरान था पढ़नि माखी मिठी न आहे जेॾो कुरान मिठो आहे रुकअन सुज्जदन यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना अर्श वारो थो चए ॾिसण वारा जे मुझे अली के ॾिसणो थी तो के सजदे में नज़र ईंदो रुकूअ में नज़र ईंदो सुभान अल्लाह दुनिया सोन करबे अली मां अल्लाह जो रज़ामंद तकबीर वतई हा दुनिया हीरा लाल जवार तलबी वते अली मां अल्लाह जो फजल तो तकबीर वतई अल्लाह मां हिन बेकार के लफ्ज़न के कबूल कर जमात जो अचन कबूल कर कारी साहब जो आलमन जो अचन कबूल कर ऐ अल्लाह मां या दुआ घुरम ओ मुंजा रब हिंजो जो बाबू हमजो खान दुनिया में लड़े तोड़े आयो रब उन जी कब्र रोशन कजा ये जमात ये मिठो कुरान आयो बराबर खता दा पर जे तू माफ करे तो को पुछा वारो कोने अल्लाह तू करीम तू रहीम हा मुंजा रब जे फरौन काफर जी ज़ाल के जन्नत में पुजाए तभी तू मर्जी जो मालिक ऐ मुंजा रब असा तुझे सोने नबी जा नौकर ही ऐ अल्लाह इन दुआ के कबूल करे इन जी जेके अजीज करीबन उनन के भी जन्नत दे हवालो कर इन के बाबे की कब्र भी बिश्त जो पाक कर हमजे खान की कब्र ते रहमत जो मींह वसा ऐ अल्लाह सजी हुजूर की उम्मत यानी जेके तोड़े आया थी उन जो कब्र रोशन कजा ऐ अल्लाह असा हिसाब जरा नयो असा के रहम कर व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा
बाद फऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंदाओ एड़ी जमात वेठा हो रसूल जा आशिक़ हो बुलंदावा सा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा भाई अजीज़ो दोस्तों ऐं बुजुर्गो कुरान करीम जे 26 पारे में सूरत फतह तिलावत कई थम उन में चंद आयतूं ये उहा सूरत आ जेका मिठे मदीने में नाज़िल थी। अब आगायो यो ढके छतिस्ता सूरत फतह जो नालो छो छो जॾहिं मको फतह जो जिब्रील आयत खणी आयो हुजूर ॾे इन्ना फतहना लक फतहन मुबीना। हुजूर ख़ुशीअ में न पिया वापिस जंहिंमहिल मको फतह थियो कारे रंग जी दस्तार मुबारक बधऊं सुभान अल्लाह चौड़ा सदको अञा मां नबीअ जे शान कयूं सॼो ॾींहुं सॼी राति हिन चांगन साहबनि जे जलसे में आमना जे लाल जी तारीफ़ कयां। रात खुटी पेंदी ॾींहं खुटी पेंदा मुंहिंजी हयाती खुटी पेंदी जो मदीने वारे मीर जी तारीफ़ न खुटंदी। मां तू अमीर वजीर नवाब कामोरा सॼो जहान त हुजूर जी तारीफ़ थो करे पर जंहिंजी खुद खुदा पाण तारीफ़ हद थी वई न। नबी जी तारीफ़ करे अलम नशरा लक सदरक व वज़अना विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। यो मुस्तफा जो शान हिन कुरान में याद करे वठ त अखियूं ठरी हाणे मारे कुरान में त तारीफ़ कईंसि तौरेत में भी तारीफ़ कईंसि
इंजील में भी तारीफ कई जंहिंजी रब पाण तारीफ करे छा थो समझे असांजो नबी नबियन जो चओ नबी हुजूर जी त तारीफ कई पर मारे जबल नूर ते जॾहिं पहिरियों आहे त क़ुरान जी नाज़िल थी वॾे वा जबल नूर तूं भी कमाए वए हा कहते अमीर जबल ते जन कहते नवाब वजीर पर तूं भी कमाए वए जो पहिरियों आहे त क़ुरान जी जबल नूर ते नाज़िल थी अथो समझे पढ़ा क़ुरान इसी आया थी आजी सगोरा पूछो इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक पैगंबर उन्हीं जे नाले सां क़ुरान पढ़ जंहिं तोखे पैदा कयो इहा तख़्तीअ ते आयत लिखी पई अल्लाह सल्लम मक्को मदीनो ॾेखारे आमीन चवंदा रहिया हाणे छा चई कलीम जहिड़े नबी मूसा कलीम तकमा ॾे 5 दुआयूं घुरियई 5 ई अर्ज़ रब क़बूल करे छॾियसि पर घुर कयई हुज़ूर खे अन घुरियो सभु कुझु ॾिनई कमाल तो ॾिसो अॼु त सम्झाए मूसा नबी चयो हिन में लिखियो पियो आहे ॻाल्हियूं नथी मां वटि रब शिराली सदरी वयसरी अमरी वहलुल उक़दतन मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अगते पढ़ा कुरान वजअली वज़ीरम मिन अहली हारून अख़ी शुद्दुद बिही अज़री 5 अर्ज़ कई केड़ा हिकु त मुंहिंजो सीनो खोल ॿियो मामलो मुझे लाए आसान कर जो मुझे ज़बान तो हबक परे कर चौथो मांखे सोनो ॻाल्हाइण नसीब कर पंजो मांखे अदा हारून वज़ीर करे दे रब चयो 5 ई अर्ज़ क़बूल कया मां आओ सखी तुझे नाले तो कुर्बान हो जा के तू चवे एक सवाल आ मुझो कबूल कर चंदो क्यों मां वरी चंदो बियो चंदो कयो मां क्यों मुझो सवाल आ नौकरन के चलो इनके वठी वनो केरियो आ मथो कम नथो करे हे नबी नबी सियाना थीना सुभान अल्लाह जो घुरण वारो कलीमुल्लाह जन वारो चो रब्बा 5 ई अर्ज़ कबूल किया मां और हुजूर के छातो के सीनो मुबारक भी तुझो बिना दुआ घुरण जे खोलियो से जेको करो पारो उहो भी तो लाथो से ऐ तुझे जिक्र के भी असां बुलंद कयो वरफाना लक ज़िक्र सुभान अल्लाह डरी तो करे रात कद को तखम परे कच्चे में जंसो अढाई कलाक तक जम अकेले न माण्हुनि जो पियो रहो थे न मुंहिंजो सुबुह आयो कपड़ा मटे वरी साईं जन जे प्रोग्राम ते रब पुजायो ये सब कमाल कुरान में अचो अचो सदको अञा हुजूर जे नाले तो सीनो मुबारक कीअं न खुले जंहिंजो उस्ताद खुद खुदा पाण पैगंबर हे जिब्रील तुझो नौकर इहो तुझो उस्ताद नाहे तुझो उस्ताद मां खुद खुदा पाण आहियां उस्ताद भी पाण जॾहिं ॼमियो आहे
सिंगार भी चौपान कराए सुभान अल्लाह चौको जो नालो भी पान रखे ही जल आमना थी जय बच्चो मुझे पेट मुबारक में आ मक्के जे जबलन मो मक्के जे घिजन मो मक्के जे बागन मो गुजर पई कया ये लफ्ज बुधन में बे आया बुशरा लकिया आमिना मुबारक हो जाई आमिना मुबारक हो जाई जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ इहो मामूली बच्चो न थी सैयदुल अव्वलीन वल आखिरीन इहो अॻियां न पोयनि जो सरदार थी जॾहिं ॼमी पवई इन जो नालो मोहम्मद रखिजाऊं अल्लाह मारे तक जंहिंजे नाले वठण सां जपन खे जुमी थिए मोहम्मद फर्शद नालो मोहम्मद अरशद नालो अहमद ईसा अलैहिस्सलाम तो चए हाणे मां वञण वारो आहियां मां खां पोइ नबी ईंदो जंहिंजो नालो मोहम्मद अहमद हूंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चौथे आसमान ते घुराइण वारो केरु काफरन को बचाए उनकी हिफाजत करने वालों केरो जालिमन को बचाए उनकी हिफाजत करने वालों केरो छत्ती जीव जीवनी मथे घुराई इहो थी रब अल्लाह नबी संजो नालो आमना मोहम्मद रख जाए मारे मारे जे बच्चो पेट मुबारक में आ मक्के जे पहाड़न में गुजर पई कया पहाड़ भी पट को वधीक नरम जा थी वनी ए मुस्तफा तक मारे बच्चो पेट मुबारक में आ सख्त गर्मियां जा ॾींहं मां बकरियूं पई चारिया जाॾो गुज़र पई कया मुंहिंजे मथों त ककर छांव कयूं पिया हलनि पर बकरियुनि जे मथों बि ककर छांव कयूं पिया हलनि इहो असांजो नबी खुदा करे निंड में दीदार थी वञे इंशाअल्लाह आमीन चओ और दुआऊं खूह ते पानी भरणु हर का औरत खूह में घड़े में रस्सी विझी खूह तो पानी भरे मोटे मां खूह ते थी वञा खूह जे तले वारो पानी खुशी करे मथे उभाम जी पियो अचे मूंखे निवणण जी ज़रूरत ई न पई पए पाणी खूह वारे खे रब हुकुम पियो करे मथे उभाम जी आ उहा मुंहिंजी बानी तुंहिंजे किनारे जे मथां बीठी आ जंहिंजे पेट मुबारक में अहिड़ो बच्चो आ जंहिंजे लाइ मां जहान जोड़ियो सॼो जहान मुस्तफा जे करे ठहियो शुक्र नथो करे अॻवान असांखे चओ सुहिणो मिलियो आहे सुभाणे अल्लाह चओ ना जा नबी पेट मुबारक में आ अम्मा आमना चयो मूंखे ज़रे जी तकलीफ़ न हुजूर मुझे पेट मुबारक में औरतुनि खे हमल थे उडरेड़ थी पवन खटियूं मिठियूं ओघरायूं अचनि बच्चो मुंहिंजे पेट मुबारक में आ जॾहिं मूंखे ओघराई ॾी मुंहिंजे वात मां ख़ुशबू निकिरंदी हुई हिकिड़े ॾींहुं ख्वाजा अब्दुल मुतलब खे माण्हू चयो सम्झाए पंहिंजे नुंहं खे तुंहिंजो पुटु गुज़ारियो आहे अरब जो रवाज़ आहे रन साला औरतां सिंगार न कयूं आहिनि हे उचा अतर तुंहिंजी नुंहं हणी थी अचे कहिड़े दुकान तां ख़रीद करे आई आहे हिकिड़े ॾींहुं चई पुट आमना मुंहिंजे अब्दुल्ला जी घरवारी आहे सुभाणे अल्लाह त चौड़ा ॾियां माण्हू हीअं था चवनि के बाबा न मां दुकान ॾिठा अथमांइ न अतर ॾिठा अथमि के ख़ुशबू ई काॾों आई जाथों थी घुमे ख़ुशबू के बाबा चई ॾींहं खां वठी इहो बच्चो मुंहिंजे पेट मुबारक में आयो आहे मुंहिंजो सॼो जिस्म ख़ुशबू ई थी वियो आहे
ॾंद जो सुभान अल्लाह सदको न्यामा हुजूर जे नाले तो अम्मा आमना थी चए जॾहिं मांखे बचो जायो हेॾे 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 कंदे अच त विलादत समझाया है ना महीनो रबीअल अव्वल जो आ विलादत जो महीनो आ मुस्तफा जे जमण जो महीनो आ जॾहिं बच्चो मुंहिंजे पेट मुबारक खां जुदा जो अम्मा आमना थी चए मां घर वेठी आ कन्नी जाए सॼो घर मुंहिंजो रोशन थी वियो मूंखे तकलीफ़ ज़रे जी बि न आई घर हुई रोशन एडी लाई बरी वई जो मां लाइट ॾिठी एड़ी काना हेरे कन्नी जाए वेठी मके में आ शाम जूं मारियूं अखियुनि सां पई ॾिसां इहो असांजो नबी भला शाम छो अथी ख़बर हज़रत खलील जी कबर मुबारक शाम जे पासे दे उन्हीं दुआ घुरी ओ रब आखिर ज़मा मोहम्मद जेको पैदा करे उहो मुझे पुश्त में पैदा कर इहो काबे में पढ़ाए मांखे मजूरी मिली वई हज़रत खलीलुल्लाह और हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह काबो तैयार कयो अबो मिस्त्रिया पुट मजूरा हा पुट पत्थर थो ॾे बाबो पत्थर पियो रखे पुट गारो पियो ॾे बाबो गारो पियो रखे क़ुरान थो चए व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत या काबतुल्लाह जे खिलाफ लिखी पई थी पुछो हज न खाऊं उम्रे वारन खाऊं केड़े पासे दऊं अच त दसियां जाडो हजरत खलील जा कदम मुबारक शीशे में बंदन उन जे सामने ई आयत लिखी पई आ अबो मिस्त्री पुट मजूरा मारे तक काबे के तैयार था कन जदी काबो ठई तैयार थियो आ हाने छा थो चए रब्बना चलो हेड़ो मिठो कुरान सुभान अल्लाह नथी निकरे सुभान अल्लाह नबी अबी कुरान मथे ते रब के नाम सुभान अल्लाह कहे तू काडे थोने अखियों पट मथे दखन दो जय रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम ओ रब मुझे मेहनत के तू कबूल कर अर्ज़ तो करे कबूल वो असा इतनी नेकी दा क्यों मां ना शुक्र कर रब जो एहसान थी जो तो को कम थो एक खट ते सुमारे छॾई नौकर भी वेझो न अचनी घरवारी भी वेझो न अचई पुट भी वेझो न अचनी अर्श वारो थो चए मुंहिंजो एहसान थी दीन जे लाइ चूंडियो त मां कम थो वठां हिक जा थोरा डंगल बोल आंगुर मथे खणी चओ रब जा थोरा अल्लाह जा थोरा हाणे काबो ठही तैयार जे पत्थर ते भी ओसारी कई इहो पत्थर भी जन्नत मां आयो अल्लाह हजरत खलील जा कदम मुबारक उन पत्थर ते इए ठया प्यान जे तुझा मुंहिंजा पेर गप में हजरत खलील जे कदमन मुबारकन जो जिक्र भी कुरान में खोल बियो पारो कुरान आना काबो जरी सही तैयार अर्श वारो तो जे शाम मजूरी जान हीरा लाल जवार मोती सोन चांदी के मां कादे कंदस ओ रब आखिर ज़मा मोहम्मद जे को पैदा करने इहो मुझे पुश्त में पैदा कर इहो काबे में पढ़ाए माखे मजूरी मिली वई बस
जो मुझे कुछ भी न खपे हेडो हुजूर आयो लाई खलील ताईं पुजराई खलील जे जवान जे लाइ दुआ घुरी आई अज वो जमीन ते पहुंची वियो मुस्तफा जायो अम्मा आमना जो छड़ो घर रोशन न थियो आ कुरान हथन में आ सजो जहान रोशन मारे कंडे दाई सफिया चयो हुजूर जायो मां ख्याल क्यों नारो तकटिया गुस्ल कराया सुरमो पाराया गैबी आवाज आयो खबरदार सफिया गुस्ल न कराए जांस सिंगार न कराए जांस असा सिंगारे सवारे मोहम्मद मुस्तफा के अम्मा जे पेटों ओ जमीन न रवानो क्यों तंगी माना सिंगार भी पान करानी सुभान अल्लाह ना तो जाए हुजूर के सिंगार भी पान करानी पढ़ाई से भी पान हमारे जटन गुजरी दरवाजो खड़क्यो दाई सफिया दी के मंदर ते अच्छे दाढ़ी वारा पोरान पटका बधा प्यातन की आया हो जे अम्मा असा तौरे तजालमन असा जे किताबन में लिखलो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमंद उन जो दीदार भी करना आया हुजूर जे अम्मा के मुबारक भी जनाया तो असा जे नबी जी तौरे तमे दी रब तारीफ कई उए वया मलाइका आया ज़ियारत करे मुबारक देया आखिर में जिब्रील आयो अम्मा आमना के चई अम्मा अम्मा बच्चो का थे सुतो पियो अच्छो कपड़ो मुंह मुबारक दे पयो ये परे करे ज़ियारत जो कई छा पियो चए अम्मा आमना आदम को वठी ईसा नबी ते के नबी आया उए भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जेरो हसीन मां जिब्रील जे अख ॾिठो ई न इते कुरान भी चए तो छा तो चए पढ़ा न तो चवे तो वस्सुहा वल्लैल इज़ा सजा बाकी को कुरान मिठो बैठ पढ़ी नबी की तारीफ न कभी कुरान पढ़ी मुस्तफा की तारीफ तो ईमान वधी वने ना हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में राजी थन जो बयान जो कुरान में पढ़ा कुरान चवे तो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरवा पीगाल बुधाए मता न बुधी हुजे आदम नबी को ईसा नबी ते जेके नबी आया कंहिंसां रब वाइदो न कयो त मां तव्हांखे राज़ी कंदुसि असांजे हुज़ूर सां क़ुरान में वाइदो कई एतिरो अता कंदो मां जो तूं राज़ी थी हाणे मारे असांजो नबी तॾहिं राज़ी थींदो जॾहिं घणी उम्मत जन्नत ॾे रवानी थींदी छो दसियां असांजो नबी आहे साधो सोने जो चांदी जो हीरा लाल जवार सोन चांदी मुस्तफा जे कदमन मुबारकन जे हेठो अर्श वारा तो जे जबल ॾिसेगो कैसे हा चई खण बि तूं सोना तो करे जा ये तुझे कदई इंदा ये बेजू दे आवे गो ये वणे खपा मां पुछाई न क्या हुजूर के रब सोना जो बल मां काले कंदु हिकड़े वेले जे जवन जे अटे जे मानी जो कूट दे वो खाई मां शुक्रानो क्या बे वेले जो कूट मां
मोहम्मद वट मौजूद न हुजे त तो रब के याद करे तो को घुरा दुनिया के हुजूर सब को दिनो तरवादी उनिया सुभान अल्लाह चौड़ा असां जो नबी आ हरी लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम रऊफुर रहीम जो भी लक़ब ॾिनी कन्हैया मामी असांजे नबी के हरीस भी बनाई मोकिली रहमतुल आलमीन जो भी लक़ब ॾिनी हुजूर परावन के चौ पंजो कयो परावन के हिकिड़ो सहाबी मिलियो साईं जन सां हथ मिलाई हथ सहाबीअ जा थुल्हा शिकिल सादड़ी नबी छा था चवनि पुट ॾे त ख़बर शादी कई थी जैसे गरीब माखे केर नींदो शिकिल भी मुंहिंजी सादड़ी आ जे वञो मदीने में हिकिड़ो अंसार तो रही वॾे बाग जो मालिक आ उन वटि जवान न्याणी वेठी थी वञो मां मोहम्मद जा सलाम ॾे साहबीअ चयो समूह मिले न मिले नबीअ जो न्यापो त पुॼाए ॾाढो उन्हीं नबी जो न्यापो खणी आयो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन कुरान और नबी जो शान अन्या न वणी त पोइ चओ पंहिंजी क़िस्मत खे असां छा चऊं मथो फ़ैसिलो न थी त तूं हिदायत वारो थिए बाक़ी हा ये बई शयूं माण्हूअ खे जन्नत ॾे वठी वेठो हेॾो आमिना जो लाल हेॾो हे क़ुरान बस क़ुरान शफ़ाअत करे नबी शफ़ाअत करे अठई दर जन्नत जा खुली अञा नथो सम्झे अल्लाह जेतो संग मिले न मिले न्यापो त नबीअ जो पुॼाया उन्हीं नबीअ जो न्यापो तो खणी जे जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे उन्हीं नबीअ जो न्यापो खणी थो अचे मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीय्यीन या आयत रसूलुल्लाह जे रोज़े अतार जे गुंबद खजरा वारी दीवार ते वडन अखरन सां अल्लाह जल नबी जे रोज़े जो दीदार करावे आमीन चओ पाण फरमायूं जे माखे बि तुंहिंजे रोज़े खे ॾिठो उन रूबरू जन माखे ॾिठो माते वाजिब त शफ़ाअत कयूं जन्नत में वरजूं वञा साहबी चयो सभु मिले न मिले न्यापो त पुॼाया अचे जो ॾिसे त बाग में पाण बि बीठो आहे घर वारी बि न्याणी बि टई बाग जो कमु पिया अचण सां सलाम ॾिनो अहिड़ो याली मदद दमदस्तगीर न अस्सलाम अलैकुम रहमतुल्लाह व बरकातुहू सलाम ॾिनई हुन जवाब ॾिनो कीअं आयो आहीं चई सरवर काइनात जो न्यापो खणी आयो आहियां अल्लाह जान साहबीअ जी धकी हुजूर जो न्यापो आंदो थई ख़ैर त आहे साहबी थो चए ख़ैर कहिड़ो न्यापो जे मांखे रसूलुल्लाह मोकिलियो आहे जेका तो वटि न्याणी वेठी आहे उहा मूंसां पढ़ण आई तो असांजो को समझ घुरे घोट त पुट जेको करी हथ वेझारो कढ अल्लाह सदको वञा हुजूर जे नाले न्यापे मोकिलण वारो बि त जवान हो न मारे अल्लाह अकबर मानन के दया हो
हुजूर जो हया जिन में भी कयो जिन नबी के पक्षी भी सुञाणींदा सुभान अल्लाह तो चवंदा नबी के हरणी भी सुञातो नबी के गोह सुञातो सुञाणे थी के वल्लाहि नशहद इन्नका लरसूलुल्लाह गाजी भी जान तो अल्लाह जो रसूल गोह इबादत कंदी करनी आए के इबादत रब जी करनी आया मथे ते कुरान मुशरिक के गोह भी मारे वई मुशरिक दर दर जा धिका तो खाइंदो वटे गोह भी मालिक पंजो सुञातो आ इबादत रब जी थी करे तो ही दवारो वाज हुजूर जे सीरत जो वाज बुधाए जो मरे तो सा रब लेखो ही न करे साबी चुप थियो न्याणीअ दे भी ॾिसे थो न्यापे आनण वारे दे भी न्याणीअ दे भी न्यापे आनण वारे दे इते न्याणी जी ॻाल्हाए अब्बा छो चुप कई के पुट तो दे भी हारिया तो न्यापे आनण वारे दे भी तू हसीन जमील आहे ओ शिकिल जो सादरो आ तोखे उचा कपड़ान इनके चटने ल कपड़ान इन फिक्र में तो निहारिया न्याणी थी चए अब्बा हिन दे नज़र न कर के जवान जो न्यापो खणी आयो उन्हीअ दे नज़र कर हे शिकिल जो सादो आ तो मोहम्मद मुस्तफा चोॾीअ जे चंड को सुहिणो अब्बा हुजूर दे नज़र कर अब्बा मुंहिंजो घोट इहो थी जेको मुस्तफा माने मोकिलियो सुभान अल्लाह न तो इते धीअ थी चए पीउ खे थी समझाए अब्बा क़यामत ॾींहुं औरतूं उहे कुंवारियूं दुनियानियूं ईंदियूं जंगे घोट मिलिया के चवनियूं असांखे अबे पढ़नायो चाचे पढ़नायो ॾाॾे पढ़नायो मां चवंदी मान मुंहिंजे लाइ घोट अरबी मोहम्मद पाण को वरे वा न्याणी इहो थी अकुल सबको न्यामा हुजूर जे नाले अरे नबी जो नालो ॿुधी माण्हू पंहिंजा सिर कपाई छॾींदा चवंदा जान ॾींदासीं इन्ही जी गुलामी न मारे कंदे हुजूर जे गुलामनि खे काफ़र पिया चवनि हेॾे तक पेट खे पथर ॿधा पिया अथव उचा खाधा खाईंदा हो लटनि खे चकियूं उचा कपिड़ा पाईंदा हो बंगुलनि में रहंदा हो अॼु झूपड़ियुनि में वेठा हो बच्चा हुत कुहाए छॾियव तव्हांखे छा थी वियो आहे त जवाब में छा पिया चवनि हुजूर ॾे इशारो करे चई बच्चा कुर्बान करे सघूं था पेट के पत्थर ॿधी सघूं था जानियूं कुर्बान करे सघूं था वतन छॾे सघूं था पर इहो चोॾीअ जे चंड खां अरबी मोहम्मद जेको सुहिणो आहे इन्हीअ जी गुलामी नथा छॾे पढ़ो क़ुरान चवे थो अल्लज़ी नस्तजाबू लिल्लाहि वररसूल सिपारो रुकू 8 सूरत आल इमरान का तो चए उहे शख्स जन भुखन वारे ताईं मथे दुखन वारे ताईं मथे तकलीफ़न वारे ताईं मथे ईज़ावन वारे ताईं मथे मां रब जो त चयो मञो आ पर मुंहिंजे रसूल जो भी चयो मञो ऐं माखऊं ॾिना कंहिंखो नथा ॻाल्हाए ये आंगुर मथे कर कंहिंखो ॾिना हिन क़ुरान में ॿुधाई जेके माखऊं ॾिना बिस्त उन्हीं बड़ा चवे तो वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम अरे मशरक तो के कुरान की केड़ी खबर कुरान वंदो ही मोमिन यहूदी नसारो पेद भील मारे जो ओड भंगी हिंदू उन जो अंदर कुरान सा सड़ंदो आ मोमिन जो अंदर ठरंदो
जो ठरे तो सड़े ये जो ठरे भाई तो मथे कण भाई नारो ये तो हने जब 15 ॾींहंनि जी बुख थी खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा फिर मारे मारे कंदे अल्लाह करे वो ॾींहुं थे जो तो असांखे मलाक वठी हलो बिश्त तव्हांजे इंतज़ार हाजी साहब ओ साईं वो ॾींहुं थे जो मलाक वठी हलो हलो बिश्त तव्हांजे इंतज़ार जन्नत जूं हूरां मोतियुनि जा हार तव्हांजे लाइ दरवाज़े ते जलियूं यो मुशरक ला नथी मोमिन ला वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन। मिठो कुरान खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा उन्हनि जे लाइ जेके माखण ॾिना पोइ जॾहिं मलाक वठी वेंदा छा चवंदा अरे सलाम हुजे तव्हांखे पेट खे पथर ॿधव वतन छॾियो बचा कुहायो मारा खाधव क़ुरान न छॾियो अॼु तव्हांखे सलाम हुजे हलो जन्नत में हलो सदा ई रहो ख़ुशि रहो हमेशा अल्लाह हे मलाक सलाम कंदा जन्नतन के हाणे मारे तक वरी रब भी सलाम कंदो रब रब हेॾे तक खुदा खे केॾो प्यारो नक मूं गंद थो निकिरे वात मूं गंद थो निकिरे पेट मूं गंद थो निकिरे मुल्क जो मालिक जंहिं जहान जोड़ियो आहे उहो बि तोखे सलाम करे त ॿियो खपई छा पढ़ां क़ुरान चवे थो सलाम कौलम मिर रब्बिर रहीम दादा चओ सुभान अल्लाह अल्लाह सलाम करे त ॿियो छा खपई रब खे सुञाण ई सहाबी आहे पेट खे पत्थर ॿधो क़ुरान न सदको वञा मां हुज़ूर जे नाले तो हाणे मारे तक मुस्तफा जा आया त जो यतीम चाहो अॼु दुनिया यतीमनि खे धिका ॾींदी वटे आहे पर हर कंहिंजी नज़र हुज़ूर ॾे वेंदी त मां छा थो कयां यतीमनि जो यार त हुज़ूर हो सुभान अल्लाह चवंदा ॾिया पाण फरमाए जेको यतीम जे मथे ते हथ घुमाईंदो जेतिरा वार हथ जे हेठां आयो ओतिरा रब हुन जा ज़ख़ीरा गुनाह माफ़ अलम यजिदका यतीमन व आवा अल्लाह छा थो चए पैगंबर अबू त अॻ में घुरायो मां हलंदे हलंदे अम्मा बि घुराई ओ माण्हुनि जे गोद मूं कढी मां रब रहमत जे गोद में पालियो मां अल्लाह दायूं आयूं अमीरनि जा ॿार खणी वई आख़िर में अम्मा हलीमा आई अम्मा आमना जे दर ते दरवाज़ो खड़काई बच्चो आहे हिन घर में आहे अबे वारो किन यतीम जे यतीम अम्मा आमना थी चए मुंहिंजी दिलि भरिजी आई जेकर मुंहिंजे जो अॼु अबो हुजे हा त केॾो न बचे खे ॾिसी ख़ुशि थिए हा हेड़ो सोनो बच्चो चई त यतीम चई हा मुड़स खे चई मुड़स जो नालो हारिस हारिस जी अमीरनि जा ॿार दायूं खणी वई यतीम छा थी मर्ज़ी खाली मोटी हलंदासीं दायूं मयारां ॾींदियूं इन यतीम खे खणो इन जे करे मन रब तोते बि राज़ी थिए मारे अंदर टपी आई दरवाजो सामना खोल बच्चो त ॾिसा हुजूर जो दीदार जो कई अम्मा हलीमा पई चए आमना मां बि घणा ॿार ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो हसीन त
दिखो ही कोने आई मां दादी ते विहारियो से विच में अगे मुंहिंजो मुड़सु आहे मां पोयो सवारी न थी हले मुस्तफा के अगे विहारियो से ई सवारी उठी आहे ई तूफान घलंदो आहे टिन ॾींहंनि जे वैल सारनि खां अॻु वरते दायूं थियूं चवनि हलीमा ॾे त ख़बर सवारी साॻी आहे जिन बदिलाए आई आहे जे नज़र त करे निहार सवारी त साॻी आहे पर सवार मटियल सवार मटियल सवारी उहाई आहे जेके हुजूर खणी घर आयम रहमत जा ककर मुंहिंजे अंगण ते वस सुभान अल्लाह कंदो हलो अॼु मां तोखे सुथरो न खणी 2 साल त मूंखे 15 मिंट टाइम मिलियो आहे जो कुल उहे ई अंदर में दुख आहे पर मक़सद हथायो आहे ॾाढो चओ सुभान अल्लाह अल्लाह इंशाअल्लाह कुरान जे बरकत सां हिन कुरान खे 2-3 कलाक हला परवाह न आहे छो त हिन सां दुख ई ॾई था अल्लाह खणी घर आयो पुट मुंहिंजो बीमार हो हुजूर घर आंदम पुट खे तंदुरुस्ती मिली वई मुंहिंजो मुड़सु बि बीमार हो उनखे बि तंदुरुस्ती मिली वई सुभान अल्लाह चौड़ा जा हे पिस्तान मुंहिंजा ॿई सुकल खीर थोरो हो खबो पिस्तान पुट खे पीआरींदमि सॼो मोहम्मद मुस्तफा खे पीआरींदमि ख़बर ई न पई हुजूर घर आंदमि ॿई पिस्तान खीर सां भरिजी आया हिकिड़े ॾींहुं नबी सिंह खे जंहिं खबे पिस्तान मां खीर त पीआरियांसि वेठो आंदमि नबूवत जा चप मुबारक ई न चोरियो त हे मुंहिंजे ॿिए भाउ जो हक़ आहे मां मोहम्मद न पींदुसि ऐं तूं असां हुजूं त मां त मस्त कलंदर सभु कुझु अंदरि आणो यादव बि अचई मुदाहे भरजे आहे गिराथ जेतिरो पर छितो करे थो अल्लाह राज़ी थी रब राज़ी थी पंहिंजे खज़ाने मां ॾे आमीन चओ अमा हलीमा चयो मां मुस्तफा घर आंदमि बकरियूं चारण वेंदी हुयमि हिकिड़े ॾींहुं हुजूर खे बि खणी वियमि बकरियूं सुको साओ गाओ जल्दीअ में खाई मोटी आयूं मां वण जे हेठि वेठी आहियां हुजूर सां प्यार पई कयां अल्लाह मुस्तफा सां प्यार पई कयां हंज में दीद मुंहिंजी मुस्तफा में ही पर बकरियुनि खे जो ॾिसां उहे बि चौधारी मूंखे वराए वयूं ॾिठुमि त बकरियुनि जी बि दीद मोहम्मद मुस्तफा जे चेहरे शुक्र नथो करे अॻवान सुहिणो मिलियो आहे सभु चओ सुभाणे हलीमा चयो मूंखे बच्चो मिलियो सभु कुझु मिली हिकिड़े ॾींहुं हलंदे हलंदे नबी साईं वॾा थिया वॾा थिया मूंखे पुट पिया चवनि अम्मा घणा ॾींहं तो बकरियूं चारियूं आहिनि अॼु असांखे मोकल ॾे त असां चारे अचूं पर अकेला न वेंदासीं अॼु मोहम्मद बि साण हले हुजूर खे बि वचियूं था वञनि अम्मा मोकल ॾिनी उते जे भुॻा चढ़ण सां बि लेखो ई न आहे मारे तक उते जे भुॻा हेॾों बि बगीअड़ हेॾों बि अम्मा हलीमा ने पुट टुकल आया अम्मा जल्दी तकर बकरियुनि में बगीअड़ पइजी आन के तव्हां त मोटी आयो मुंहिंजो अरबी मोहम्मद काथे आहे अम्मा अटे खे उते छॾे आयाऊं उतां थी आहे डुकंदी थी अचे मुस्तफा ते नज़र पई आहे परे खां चेहरो हुजूर जो चमके पियो पोयां सुभान अल्लाह नथा सुथरी जिंद में छॾींदो मां इंशाअल्लाह ताला सभु चओ सुभान पुछो मां हुजूर के उते छॾे आयासीं मिठड़ो मोहम्मद के उते छॾे आयासीं हाँ उतो भगी हुजूर सां ॻाल्हाए थी अब्बा जाई बकरियुनि में बगीअड़ पियान हाओ अम्मा के भला दे त ख़बर तो दे त ख़ैर अम्मा मां दे भी ख़ैर तुझे बकरियुनि दे भी ख़ैर
गलती न कर काथे हन बगियर बकरियों काथे हन के इन पासे वारियूं बकरियों हे बगियर था चारनी इन पासे वारियूं बकरियों हे बगियर था चारनी अम्मा हे बगियर मां मोहम्मद करीम जे कदमन मुबारकन में किरिया पिया थी अल्लाह करे उन नबी जो दीदार थी वने आमीन हुजूर उम्मे सुलैम जे दरवाजे ते आए दरवाजो खड़काए उम्मे सुलैम केरा हजरत अनस जी अम्मा अम्मा हुजूर आया निंद्र करना जो मुस्तफा के घर में वण को न हो उम्मे सुलैम जे घर में वण हो नबी जी दिल घुरंदी कदी कदी तेन वण जे शाम जे हेठो मां मोहम्मद निंद्र कया तू जो ने नबी से घर में वण क्यों न हो अरे मारे तक वण तो कुछ भी न हो हुजूर घुमंदा हाथ ककर शाम करे अल्लाह उम्मे सुलैम जेकी सही 5 मिनट तरसो तम्मा अबू बकर सिद्दीक वारी सुन्नत पूरी किया छा कई मस्त पानी की भरे बुहारी लगाई मस्त पानी की भरे चमड़े जो बिस्तरो विछाई हाणे नबी संगे चई अचो सही तवा आराम कयो मुस्तफा की सुता जॾहिं निंद्र मां उथिया हज़रत अनस जी अम्मा पुट खे थी सॾु करे अनसा जी अम्मा जल्दी वञो खाली शीशी भी खयूं आ ते महबूब जो मां पघर मुबारक मेरिया साईं जो उम्मे सुलैम हेशा थी करे अल्लाह जा रसूल मां गरीबा मिस्कीना